मसूबुरगड़ी में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। नामालूम चोर हिक ही हफ़्ते अंदर ॿिए दुकान मां चोरी करे फरार थी विया। उन मौके ते मुतासिर दुकानदार कामरान नोदाणी चयो त गुज़िरियल राति नामालूम चोर मोबाइल कम्युनिकेशन जे दुकान जी छित भञी 5 लख रुपयनि जी मालियत खां वधीक जा मोबाइल फ़ोन रोक रक़म खणी फरार थी विया। हुन एसएसपी हैदराबाद खां मुतालबो कयो त दुकान मां चोरी थियल सामान ऐं मोबाइल फ़ोन वापसि कराए वञनि। उस्मान शाह उड़ी वेझो कोच डिप्टी अब्दुल हक आकलाणी जे गर्ल्स प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 20 सालनि खां उस्ताद मुक़रर न हुजण करे स्कूल बंदि पियल आहे। ॻोठाणनि तरफ़ां स्कूल खे बहाल कराइण लाइ तालीम खाते ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते ॻोठाणे शाहनवाज़ ऐं ॿियनि चयो त स्कूल खे बहाल करण लाइ तालीम खाते जे अमलदारनि खे स्कूल में उस्ताद मुक़रर करण जी दरख़्वास्त ॾियण बावजूदि स्कूल में उस्ताद मुक़रर नाहे थी सघियो, जॾहिं त सिंध हाई कोर्ट तरफ़ां स्कूल खे बहाल करण ऐं उस्ताद मुक़रर करण वारे फ़ैसिले खे तालीम खाते इंतिज़ामिया हवा में उॾाए छॾियो। हुन बस वारनि खां मुतालबो कयो त स्कूल में उस्ताद मुक़रर करे शागिर्दयाणी जी तालीम मुतासिर थियण खां बचाई वञे। वारा शहर जे मेन बाज़ार में नामालूम हथियारबंद दुकानदार यूनिस छुटो आसिफ मंगणेजो ऐं ॿियनि खे यरगमाल कंदे फुर करे फरार थी विया, जॾहिं त पुलिस ऐं ॾियारियुनि विच में मुबैना मुक़ाबले दौरान एसएचओ ज़ख़्मी थी पियो, जंहिं ख़िलाफ़ दुकानदार इत्तेहाद शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी धरणो हयो। दाद लगारी वेझो कोट बावल पिताफी में हिक हफ़्ते दौरान गुर्दनि जी पथरीअ जा 26 खां वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि। ग़रीब ॻोठाणा हज़ारे रुपया ख़र्च करे प्राइवेट अस्पतालुनि मां ऑपरेशन कराइण ते मजबूर आहिनि, जॾहिं त सिहत खातो मामले खां बाख़बर बणियल आहे। इलाइक़े में ॻोठाणनि जी सहूलियत लाइ का इमदादी टीम न पहुती। ॻोठाणनि तरफ़ां डीसी घोटी खां मुतालबो कयो वियो त पथरी खां मुतासिर मरीज़नि जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। दादू में बदअमनी मंशियात बुनियादी मसइलनि ख़िलाफ़ दादू अवामी फोरम तरफ़ां पैदल मार्च करे एहतिजाजी धरणो हयो वियो। उन मौके ते आसिफ ज़ोहर गुलण बंद वरियाम सिंध ॿियनि चयो त सालनि खां दादू ज़िलो बुनियादी मसइलनि जे वर चढ़ियल आहे। बदअमनी सबबि समूरे ज़िले जी 17 लख खां वधीक अवाम गैर महफ़ूज़ बणियल आहे। ज़िले में बिजली गैस मंशियात करप्शन सरकारी खातनि में सियासी मुदाख़लत हुजण सबबि दादू बदअमनी जे वर चढ़ियल आहे। उन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो त दादू में समूरी बदअमनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत इंतिज़ामिया ख़िलाफ़ तारीख़ी धरणो हयो वेंदो।